नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में कश्मीरी आवाम सां इज़हार यकजहती ऐं कश्मीर जी आज़ादी जे लाइ खिप्रो जे रोशन तारा हाई स्कूल खिप्रो जे हेडमास्टर सुरेश कुमार खत्री उस्तादनि शागिर्दनि स्कूल जे ग्राउंड में रैली कढी वई है। रैली में शागिर्दनि मथे ते हथनि में कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्ले कार्ड ऐं कारा झंडा खणी एहतजाज कयो वियो है ऐं नारेबाज़ी कई वई है। कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जा नारा हणंदा रहिया। इन मौके ते रोशन तारा हाई स्कूल खिप्रो जे हेडमास्टर सुरेश कुमार खत्री उस्तादनि शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कश्मीर सां भारत केतिरनि ई ॾहाकनि खां ज़ुल्म करे रहियो है। पंहिंजी आज़ादी जे लाइ हमेशा कश्मीरनि पंहिंजो आवाज़ बुलंद कयो है। पाकिस्तान कश्मीर सां हर माज़ ते गॾु आहे। हिननि चयो है त भारत पारां कश्मीर में लॻायल कारे कानून आर्टिकल 370 खे ख़त्म कयो वञे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त कश्मीर में हाणे ज़ुल्म बंद कयो वञे ऐं कश्मीर के पाकिस्तान में शामिल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।